ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट 48 साल अॻु धाड़ेलनि सां मुक़ाबले में ज़ख़्मी थियल कांस्टेबल खे इंसाफ़ ॾेई छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद कंडियारो थाणे जे कांस्टेबल मोहम्मद सिद्दीक़ चांडे खे 48 सालनि खां पोइ 5 लख रुपया मुआवज़ो ऐं 10% मुनाफ़ो ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चनो असां लाइन ते मौजूद है। नसीर, कहिड़ो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे ऐं जेको कांस्टेबल आहे मोहम्मद सिद्दीक़ चांडियो उहो अॼुकल्ह किथे आहे? जी बिल्कुल अली रज़ा, सिंध हाई कोर्ट 48 साल अॻु धाड़ेलनि सां मुक़ाबले में ज़ख़्मी थियल कांस्टेबल खे नेठ इंसाफ़ ॾेई छॾियो आहे। सर्किट बेंच हैदराबाद में कंडियारे थाणे जो कांस्टेबल मोहम्मद सिद्दीक़ चांडियो जंहिंखे अदालत 48 सालनि बैदि 5 लख रुपया मुआवज़ो ऐं 10% मुनाफ़ो जेको आहे उहो पिणु ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कांस्टेबल जेको मोहम्मद सिद्दीक़ चांडियो 1973 में धाड़ेलनि सां ज़ख़्मी थी पियो हो ऐं मुसलसिल 48 सालनि बावजूदि पुलिस अख़्तियारनि खे मुआवज़ो अदा न कयो हो। जंहिं पंहिंजे वकील एडवोकेट एहसान गुल ॾाहिरी सर्किट बेंच हैदराबाद में 2018 में पिटीशन दाख़िल कराए मुआवज़े जो मुतालबो कयो हो। हिन जेको वकील हुयो हुन अदालत खे ॿुधायो त ज़ख़्मी थियण बैदि। ठीकु आहे, महिरबानी नसीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।